रेसे तो वॾो नाहक थी वियो। सलमान साहब आउं जी परेशानी के मोड़ ॾियां या पंहिंजा मसला हल कयां? सर अव्हां सां वरी कहिड़ो मसलो थी पियो? सलमान साहब गोलो हिन वक़्तु मुंहिंजे लाइ सभ खां वॾो मसलो आहे। गोलो? छा थियो साईं गोले खे? साईं इहो ई गोलो न जेको तव्हांजे कारखाने जो नौकर आहे, इहो तव्हांजो मुलाज़िम हो? हा उहो ई गोलो जंहिं मुंहिंजी अखियुनि में धूड़ विधी आहे, जंहिं मुंहिंजी ताक़त खे चैलेंज कयो आहे। साईं गोलो अव्हांजी ताक़त खे चैलेंज करे? इहो थी नथो सघे। अरे साईं रैस सॼे समुंड ते अव्हांजो कब्ज़ो आहे। दरिया जा मालिक लॻा पिया हो, ढबी हणी फासायोसि कयोसि अॻिते। सलमान साहब ढबी हणबी आहे कचे ते, पर हीअ पाणी अंदर आहे ऐं अंदरां मुंहिंजे होड़नि ते वारदातूं करे ॾिनियूं अथनि। ॿाहिरि मुल्क मां भरिजी आयल माल जा होड़ा लुटजण ऐं फुरण शुरू थिया आहिनि। ओहो, इहो त साईं पोइ अव्हांखे ॾाढो ॾुखियो पइजी वियो। इन जो साईं जल्दी बंदोबस्तु कयो, न त सफ़ा गीचे में पइजी वेंदो। हा इन करे ई त परेशान आहियां सलमान साहब। ॿियो त हुन वरी छोरीअ खे अगवा करे पाण वटि रायो वेठो आहे, जंहिं छोरीअ खे मां पंहिंजे महल जी राणी पे ॾिसणु चाही। साईं पोइ अहिड़े निमक हराम खे सफ़ा न छॾणु घुरिजे। हा सलमान साहब ईअं त आऊं रईस मतारो खान आहियां, भले पाणी जे तरे में हलियो वञे, मुकुर मच्छी वांगुरु गप में गपजी वञे, त बि मुंठीअ मां छिके ॿाहिरि कढंदोसांसि। इहो तमामु ज़रूरी आहे रैस। पर ॻाल्हि ॿुध रैस, मुंहिंजी नौकिरीअ जी पारत पहली का सिफारिश कराए मुंहिंजी नौकिरी बहाल कराए, न त पोइ तव्हांखे ख़बर आहे नौकिरी न आहे त पोइ माण्हू बेरोज़गार, पोइ न घर जो न घाट जो, साॻी माई साॻियूं भितियूं, बसि पोइ मुंहुं मथो पंहिंजो पयो पिटबो। कुर्ब कजा नौकिरी बहाल कराए रहे सर। सलमान तुंहिंजी नौकिरी बहाल थी वेंदी, इहो मसलो कोन्हे को। तो मूंखे पंहिंजा मसला हल करण ॾे। पोइ ॾिस त तूं साॻी कुर्सी ते आहीं या न आहीं। रैस तुंहिंजी वॾी महिरबानी थींदी। अल्लाह बा मां तुंहिंजी इहो थोरो लाहे न सघंदुमि, पर रैस मां ॻाईंदुमि सॼी उमिरि। तूं बेफ़िक्र थी वञ, ॿ विहाणा मथे के ॾेई सुम्ही पओ। कुर्ब वॾा। महिरबानी रैस, महिरबानी। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।